नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त सिंधड़ी लॻ महिराणा मॉडल स्कूल मोहम्मद हाशिम राजड़ 3 ॾींहंनि जे साइंसी सकाफ़ती मेले जी रंगारंगी तक़रीब थी गुज़री, जंहिंमें सिंध एजुकेशन फाउंडेशन जे 3 ख़ानगी स्कूलनि जिन में महिराण मॉडल स्कूल, सईदुल्लाह शाह राशिदी मोहम्मद मेहदी मॉडल स्कूल जे शागिर्दनि हिस्सो वरितो, जंहिंमें 3 स्कूलनि जे शागिर्दनि ऐं साइंसी ऐं सकाफ़ती हवाले सां मुख़्तलिफ़ साइंसी मॉडल ऐं सकाफ़ती खाका ऐं हथ जे हुनर सां ठहियल सकाफ़ती शयुनि जा स्टॉल लॻाए मेले में महिमान खास इम्तियाज़ शेख चंद्र कुमार, मीर मोहम्मद अबू पोटो, मोहम्मद बख्श राजड़, फैज़ मोहम्मद राजड़ ऐं आसपास जे ॻोठनि समेत सियासी, समाजी ऐं मज़हबी धुरियुनि वॾे अंग में शिरकत कई। 3 स्कूलनि जे शागिर्दनि साइंसी सकाफ़ती हवाले सां बहितरीन कारकिर्दगी जो मुज़ाहिरो कयो। उन सां गॾु शागिर्दनि मुख़्तलिफ़ टेबलोज़ पिणु पेश कया ऐं तक़रीरूं कयूं, जिन में अबू बकर, मोहम्मद यूनस, तसवर अली ऐं ॿिया शामिल हुआ। आख़िरी में हिननि स्कूलनि मां मोहम्मद मेहदी मॉडल स्कूल कारकिर्दगी जी बुनियाद ते पहिरीं नंबर हासिल कयो। इन खां अलावा ॿिया स्कूल बि नुमाया रहिया ऐं आख़िर में बहितरीन कारकिर्दगी ॾेखारींदड़ उस्ताद ऐं शागिर्दनि खे एवॉर्ड सां नवाज़ियो वियो। इन मौक़े ते मुक़ररीन चयो आहे त समूरनि प्रोग्राम जो मक़सदु त ॿारनि खे साइंस जी अहमियत जी आगाही ॾियणु ऐं उन सां गॾोगॾु सकाफ़ती ॼाण मुहैया करणु आहे, जीअं ॿार पंहिंजी लिकियल ज़हनी तख़लीक़ारी खे ज़ाहिर करे थी। अहिड़े क़िस्म जूं नयूं तख़लीक़ूं ऐं तदरसियूं ॿारनि जे लाइ मुस्तक़बिल लाइ बहितरीन सरमायो आहे। आख़िर में शागिर्दनि खे बहितरीन कारकिर्दगी ते मेडल ॾिना विया। साइंसी मेलो हिते रचायो आहे, इहो सिंध एजुकेशन फाउंडेशन जे ताउन सां करे रहिया आहियूं। सिंध एजुकेशन फाउंडेशन जेका सिंध सॼे में स्कूल हलाए रही आहे, ॿारहाड़ी जे दूर दराज़ इलाइक़नि में उन्हनि ॿारनि लाइ हिकिड़ो स्कूल खोले ऐं उन्हनि खे तइलीम जी फैसिलिटी ॾेई रही आहे। असां अॼु जेको हीउ मेलो लॻायो आहे, इन जो मेन मक़सदु इहो आहे त जेके ईंदड़ दौर जा नया जेके उभरंदड़ साइंसदान आहिनि उहे इन्हनि ॿारनि में पैदा थींदा। ऐं असां वटि जेका मोरूसी तरीक़े सां जेका पढ़ाई थी रही आहे, ईअं सम्झो त माना ख़्याली हिसाब सां उहो ट्रेडिशनल तरीक़ो ख़तमु करे असां उनखे हक़ीक़ी ऐं एक्सपेरिमेंटल अमली जामो पाराए उनखे मॉडल जी शिकिल में एक्सपेरिमेंट कराए मॉडल ठाराए हिकिड़ो साइंसी मेलो रचायो आहे। ऐं उन मेले में उन्हनि ॿारनि उहे पंहिंजा साइंसी प्रोजेक्ट ठाहिया आहिनि, मॉडल ठाहिया आहिनि ऐं शीटूं ठाहियूं आहिनि, जेके चार्ट्स 3D ठाहियूं आहिनि, त उहे जेके सिंधड़ी तइलिक़े जा जेके स्कूल आहिनि हिन में शामिलु थिया आहिनि। असां उन्हनि जी पाण में कॉम्पिटिशन कराए रहिया आहियूं। उन कॉम्पिटिशन में साइंस फेस्टिवल जे हवाले सां साइंस जो हिकिड़ो स्टॉल आहे, उन जे लाइ असां 1st, 2nd, 3rd जो हिकिड़ो अवॉर्ड रखियो आहे। असां कल्चरल जे हवाले सां कल्चरल जो बि हिकिड़ो स्टॉल जो कॉम्पिटिशन रखियो आहे। उन्हनि ॿारनि लाइ बि 1st, 2nd, 3rd जो हिकिड़ो असां गिफ्ट रखियो आहे। ऐं उनखां सवाइ अर्ली चाइल्ड एजुकेशन ते हींअर फोकस कयो पियो वञे। उहे ॿार जेके 4 साल खां नंढा आहिनि, 4 साल जी लेवल जा आहिनि, उन्हनि जे लाइ अर्ली एजुकेशन जो हिकिड़ो असां हिते कार्नर पेश कयो आहे त अर्ली एजुकेशन लाइ कहिड़ी कहिड़ी फैसिलिटी हुजणु घुरिजनि, कहिड़ो माहौल हुजणु घुरिजे, उनमें कहिड़ा मटेरियल हुजणु घुरिजे, उन्हनि जी बि असां कॉम्पिटिशन रखी आहे। उनखां सवाइ आर्ट्स जेके ॿार ड्यूरिंग क्लास जी जेके कार्ड्स ठाहींदा आहिनि, जेके ड्राइंगूं ठाहींदा आहिनि, उन्हनि जो बि असां पाण में कॉम्पिटिशन करायो आहे। उन्हनि सभिनी ॿारनि जिन मॉडल्स ठाहिया आहिनि, जिन चार्ट्स ठाहिया आहिनि, जिन साइंसी मेले में कई आहे, उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई लाइ, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ असां सभिनी खे सर्टिफिकेट्स, मॉडल्स, ट्रॉफियूं ऐं गिफ्ट्स रखिया आहिनि। सईदुल्लाह शाह राजी मॉडल स्कूल सां आहे। हीउ प्रोग्राम असां ऑपरेटर सर शाह उमर जे तरफ़ां तमामु सुठो प्रोग्राम रहियो आहे। सिंध एजुकेशन फाउंडेशन जा असीं शुक्रगुज़ार आहियूं जिन अहिड़ा इवेंट रखिया ऐं असांखे तमामु घणो मज़ो आयो। ऐं हिन में नंढा ॿार जेके आहिनि स्टूडेंट वधी अॻिते वधी जीअं सिंध जे सकामत खे वग़ैरह खे उजागर कंदा ऐं साइंस जे हवाले सां, आर्ट्स जे हवाले सां ऐं SST जे हवाले सां सुठियूं शयूं ऐं प्रोजेक्ट ठाहे ऐं पंहिंजो नालो अॻिते वधाईंदा आहिनि। जेके इन्हनि स्टॉलनि में जंहिं परफॉर्मेंस कयो उन लाइ सर्टिफिकेट्स हुआ ऐं उन खां पोइ बेस्ट टीचर्स हो जेको ओवरऑल स्कूल में हर स्कूल में, ऐं उन खां पोइ हेड टीचर्स जी शील्ड अलॻि हुई जंहिं पंहिंजे तरीक़ेकार सां कमु कयो। ऐं उन खां पोइ अञा हिकिड़ो शइ रहियल आहे जेके इंशाल्लाह थियणी आहे, त जेको जिन माना स्कूल में जंहिं सुठा सकाफ़त जो प्रोग्राम लॻायो स्टॉल, जंहिंजो बि स्टॉल इन स्कूल में पहिरीं पोज़ीशन आहे त उन जा इनाम लॻा। वालेकुम, सभ खां पहिरीं त असीं शुक्रगुज़ार आहियूं अवामी न्यूज़ वारनि जा जेके असां वटि अची असांजे स्कूल में हिन फेस्टिवल खे हाईलाइट कयो अथनि। उन खां पोइ असीं सकाफ़त जे बारे में ॿुधाईंदासीं। सकाफ़त असांजी सिंध जो हिकिड़ी मशहूरु ऐं अहम जेको आहे सो त्योहार आहे जंहिंखे असीं हर साल मल्हाईंदा आहियूं धूमधाम सां। इन जे करे असां अॼु पंहिंजे फेस्टिवल में हिन कल्चर खे बि इन्वॉल्व कयो आहे, कल्चर खे बि शामिलु कयो आहे। हिन कल्चर में तव्हां ॾिसो पिया असांजे ॿारनि जी महिनत, असांजे ॿारनि तक़रीबन जेको आहे सो काफ़ी सारियूं शयूं ठहियल खणी आया आहिनि हिते। उन में रिलियूं बि आहिनि, उन में असांजी सिंधी जेको आहे सो कल्चर जी अजरक आहे, टोपी आहे,
इन हवाले सां असांजो जेको घर में इस्तेमालु थींदड़ हर जेको सामान आहे जेको असांजे कल्चर खे हाईलाइट थो करे, कल्चर खे ज़ाहिर थो करे, उन जे हवाले सां हर शइ असां पंहिंजी आंदी आहे। इन खां अलावा असां हिन फेस्टिवल में आर्ट जो बि सिस्टम आहे। आर्ट में जेको आहे सो हैंडीक्राफ्ट जेके ॿारनि हथ जा पंहिंजा ठाहिया आहिनि उन्हनि जूं बि शयूं खणी आया आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।